सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ नेशनल प्रेस क्लब के साफ़िन ते तशद्दुद कंदड़न खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। सांगड़ गुज़रियल डी सीनियर साफ़ी 92 रिपोर्टर नेशनल प्रेस क्लब सांगड़ साबका सदर गुलाम मुस्तफ़ा तरीन ते कवरेज दौरान हमलो करे शदीद जख्मी करने ते सांगड़ साफ़ी इतिहाद अगवान जुल्फ़िकार अली खास के लिए अंजुम आफ्ताब निज़ामानी यूनियन ऑफ जर्नलिस्ट अमीर बख्श बुर्दी की अगवानी में साफ़ी बिरादरी वॾे अंग में मुख्तलिफ़ प्रेस क्लबन के साफ़िन शिरकत करे एहतजाजी मुज़ाहिरो किया। मीरपुर खास रोड ब्लॉक ट्रैफिक मुअत्तल शदीद नारेबाजी। उन मौके ते साफ़ी अगवाणन चयो त सिंध में आए ॾींहुं साफ़िन ते तशद्दुद कयो वञे थो। कल्ह सांगड़ में अवेज़ शेख पंजनि माण्हुनि सां गॾिजी गुलाम मुस्तफ़ा तरीन ते हमलो करे ज़ख्मी कियो आहे। असां एसएसपी सांगड़ खे घुर्जे त गिरफ़्तार जवाबदारनि खे जेल मोकिलियो वञे ऐं केस में घुर्बल ॿियनि जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे साफ़िन खां इंसाफ़ कियो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ चोटियारो लगबकार स्टाफ वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में ज़ोरदार टक्कर के नतीजे में हिकु ॼणो जीतू भाट फोत संदसि घरवारी समेत 2 ॼणा सख़्त ज़ख्मी ऐं ॿारड़ा महफूज़ जेके सिंधड़ी खां 72 मोरी जुमो राॼड़ जे वेठल ज़मीन ते माइटनि तरफ़ ॾियारी ते अची रहियो हुयो ऐं जॾहिं त सलेमान उनड़ सख़्त ज़ख्मी ॿुधायो पियो वञे जिन खे चोटियारो पुलिस मौके ते पहुची खेनि सांगड़ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। दारोगो सलेमान उन्नड़ बेहोश हुजण बावजूद नवाबशाह रिफर किया वियो जॾहिं त ला ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले किया वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो, माहौल सोगवारो थी वियो। माइटनि खे गशी जा दौरा पवण लॻा। मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई सॼे हिंद ऐं सिंध जीअं मोरो में भी हिंदू बिरादरी पारां ॾियारीअ जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। उन सिलसिले में हिंदू भाइरनि ऐं मुकेश कुमार पारां ॾियारीअ जो प्रोग्राम तक़रीब मुनक़द कई वई जंहिं में महिमानी ख़ासि म्यूनसिपल मोरो जो चेयरमैन नज़ीर अहमद मेमण, सेठ आसिफ मेमण, सेठ शाहिद मेमण, नूर मोहम्मद समूह, अकबर अली वेंझर, मीरल इश्तियाक मेमण, साफ़ी जानी जमानी, साफ़ी जफ़रुल हक पमर, साफ़ी मंजूर अली लगारी, साफ़ी आरिफ अली यूसुफ ज़ई शिरकत कई। उन मौके ते हिंदू बिरादरी पारां आयल महिमाननि जे मान में आचाणो कयो वियो जिते गुलनि जी वर्खा कंदे खेनि सिंध जी सकाफ़त टोपी अजरक ओढाए ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो। जॾहिं त ॾियारी जी पुरमुसरत मौके ते हिन तरफ़ ॾियारी जा ॾिया रोशन करे हिक ॿिए खे मिठाइयूं खारायूं वयूं ऐं ॾियारी जी मुबारकूं पिणु ॾिनियूं वयूं। शिकारपुर राज़ली मीरानी सेहत खातो शिकारपुर सियासी ऐं सिफ़ारशी ऑफिसरनि जी नाअहली ऐं लापरवाही जे नतीजे में तबाही किनारे ते पहुतल आहे। समूरे ज़िले शिकारपुर जी सरकारी अस्पतालनि में हेल्थ सेंटरनि में ग़रीब मरीज़ माण्हू इलाज जी सहूलियतुनि खां महरूम बणिया आहिनि। अक्सर अस्पतालनि मां केतिरा ई डॉक्टर ऐं ॿियो स्टाफ वीज़ा ते हुजे थो। अस्पतालनि में दवाउनि जी खोट, एक्सरे ऐं मुख़्तलिफ़ टेस्टुनि वारियूं लेबॉरेटरियूं न आहिनि। अल्ट्रासाउंड में एम्बुलेंस जे मरीज़नि खे सहूलियत न आहे। अस्पतालनि में गंदगी ऐं वार्ड में बेड न आहिनि। ताज़ो ज़िले शिकारपुर जे मदे जी सरकारी अस्पताल में कुते जे चक जी वैक्सीन न हुजण जो वारस मरीज़ ॿारड़े खे हंज में खणी दाहूं कंदे। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी मंशियात फरोश गिरफ़्तार 1100 ग्राम 1 किलो खां वधीक चर्स। सांगड़ तफ़सील मूजिब एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायतुनि ते मंशियात ख़िलाफ़ मुहिम कामयाबी सां जारी आहे। उन सिलसिले में एसएचओ सांगड़ सनाउल्लाह पंहिंजी मातहत अमले सां स्नैप चेकिंग ऐं नाकाबंदी दौरान मंशियात फरोश ख़ालिद हुसैन शर खे गिरफ़्तार करे उन जे कब्ज़े मां 1100 ग्राम चर्स हथ करे एंटी नार्कोटिक्स एक्ट तहत केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू करे छॾी आहे। झिरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाए इन अल्लाह व इना अलैहि राजिऊन। दुख जी ख़बर झिरक लखगोट अरबाब वली मोहम्मद बबर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान अल्लाह ॾिनो एडी बबर जे चाचे मोहम्मद बबर जी घरवारी हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वई आहे जंहिंजी जनाज़ा में सियासी समाजी अॻवाननि समेत वॾे अंग में शिरकत मूमल मकान कब्रिस्तान में दफ़नायो वियो। मेड़ खां ब्रेकिंग न्यूज़ मेड़ भरिसां मेहड़ वारिया रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल स्लिप 3 ॼणा ज़ख़्मी। ख़बर मूजिब मेड़ भरिसां मेहड़ वारिया रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि वारिया वीनड़ मोटरसाइकिल सवार अमानुल्लाह चांडियो 8 साला, ॿारड़ो रिहान चांडियो 6 साला, अयाज़ अली चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे रस्ते सां वेंदड़ माण्हुनि खणी तालका अस्पताल मेहड़ पहुचायो जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण बाद लाड़काणो मोकिलियो वियो। मीरपुर ख़ास जी सब्जी मंडी में फसल खणी विकिरो करण ईंदड़ ज़मींदारनि खां 10 सैकड़ो ऐं वापारियुनि खां 8 सैकड़ो गैर क़ानूनी कमीशन पए वरिती वञे। सब्जी मंडी में हिकु मख़सूस लाबे पारां मीरपुर ख़ास डिवीज़न जे ज़मींदारनि खां खुलेआम लुटमार कई पई वञे। इंतज़ामिया नोटिस वॾे एवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ास। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर शहर जी मजहबी स्कॉलर दरवेश सिफ़त इंसान मौलवी अब्दुल गफ़ूर कासमी जो शागिर्द मौलवी अमीर हैदर खोसो कुछ अरसो बीमार रहण खां पोइ गुज़िरियल ॾींहुं हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। मरहूम सोम व सलवात जो पाबंद हो। मरहूम जी जनाज़ा नमाज़ मुफ्ती ख़ालिद मेमण हालन वारे पढ़ाई ऐं संदसि जनाज़ा नमाज़ में मटियारी जे सियासी समाजी मजहबी अदबी साफ़ थी। माण्हुनि जमियत जे मौलाना दोस्त मोहम्मद फारूकी, मौलवी रजब अली नोहे पोटो,
मौलवी अब्दुल हक खैबर, सरदार हाजी रसूल बख्श खैबर, मोहम्मद हुसैन चौहान, सैयद इरफान अली शाह साहब डिनो वरियाम, मौलवी अब्दुल कदीर हक्कानी, हाफिज़ अब्दुल गफ़ार खैबर, मोहम्मद हुसैन हैदरी चौहान ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। ख़ैर सैयद मुकीम शाह जे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। मेड रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो। शेरी इताद ऐं पीटीआई अॻवाननि मथां 9 मई कश्मीर वाक़े में अमन रैली ऐं इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ हयल धरननि दौरान दाख़िल कयल 4 अलॻि-अलॻि केसनि मां बाइज़्ज़त बरी। ख़बर मूजिबि मेड़ में शहरी इताद पीटीआई समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी वापारी अॻवाननि ऐं म्यूनसिपल मेयर जे काउंसलरनि ख़िलाफ़ कश्मीर वाक़े जी हिमायत में लॻल धरणो। 9 मई वाक़े में गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ मेहड़ में जारी बदअमनी ख़िलाफ़ अमन मार्च करण, इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कयल एहतजाज दौरान पीटीआई अॻवान नियाज़ अली बुढ़ो, शहरी इताद अॻवान नज़ीर चावरी, काउंसलर अब्दुल फ़ताह शाह, इस्माइल ब्रोई, रिज़वान आगरो ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल केसनि जी ॿुधणी सिविल जज एजाज़ अली झरवार जी अदालत में थी। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ शहरी इताद पीटीआई अॻवाननि ऐं काउंसलरनि खे बाइज़्ज़त बरी कंदे 4 इहे केस ख़त्म करे छॾिया। मनेड़ो रिपोर्ट अमजद अली भट्टी। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद जो डिवीज़नल सदर साबिक़ा सूबाई वज़ीर क़ानून ज़ियाउल हसन लंजार नूशर अफ़रोज़ तालके जे यूसी चानारी जे ॻोठ पहलवान ग्राम शहर में वॾी अवामी मेड़ाके खे ख़िताब कयो, जिते गुलनि जी शानदार वर्खा ऐं नारनि जी ज़बरदस्त गूंज में संदसि जो आलीशान इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते गुराम शहर केहर शहर ऐं यासीन शहर आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे ज़ियाउल हसन लंजार चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवाम जे बिना फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे, जेको सिलसिलो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां पोइ मोहतरम आसिफ़ अली ज़रदारी साहब जारी रखियो पियो अचे। पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे हर दौर में अवाम खे वधि खां वधि रोज़गार, तरक़ियाती कम ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं आहिनि ऐं अॻिते बि पार्टीअ जी आला क़यादत मोहतरम आसिफ़ अली ज़रदारी साहब, मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं अदीब मोहतरमा फ़रिया टालपुर साहिबा जी ख़ासि हिदायत ते अवाम जा मसला हल कंदा। इंशाअल्लाह 8 फरवरी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरे पाकिस्तान में वॾी अक्सरियत सां कामयाबी माणे तारीख़ी सोभ हासिल कंदी। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो लाल पार्टीअ जो बहादुर चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वज़ीर आज़म थी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मुल्क में ख़ुशहाली आणींदो। उन दौरान प्रोग्राम में ज़िले नौशर अफ़रोज़ चेयरमैन सोहेल अख्तर अब्बासी, सादात अली डाहरी, अब्दुल नबी जमाली, मसरूर राजपर, अवेज़ जमाली, खलीफ़ो शकील मेमन, दोस्त अली सोलंकी, अजीज़ अहमद बहन खान अवान, एडवोकेट शबीर अहमद ज़रदारी, शहाबुद्दीन मला, अली अकबर समू, सैयद रोशन अली शाह, यूनियन काउंसिल कहकाट जो चेयरमैन कादिर बख्श उर्फ पप्पू डाहरी, इब्राहिम ब्रोई, असगर वसीर, डॉक्टर गुलाम सरवर डाहरी, अली हैदर डाहरी, गुलाम मुस्तफ़ा चांडू, शाहिद हुसैन बबर ऐं पार्टी जा ॿिया अॻवान ऐं कारकुन पिणु वॾी तादाद में मौजूदु हुआ। ट्रक रिपोर्ट लखा ॾिनो छरकाई झरक वेझो दरगाह पीर लुत्फ़ुल्ला लाखो पीर जो गादी नशीन पीर हाजी शाहनवाज़ लाॾाणो करे वियो। खेसि दरगाह पीर लुत्फ़ुल्ला लाखो पीर क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। संदसि जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि, शहरनि, ॻोठाणनि ऐं संदनि मुरीदनि वॾे अंग में शिरकत कई। चोरी चोकड़ी कब्ज़े ते असीं मोटर वारो पियो वियासीं, उहे मोटर वारे पए में सलीम खे धकनी हिननि क़तलु कयो। उन खां बावजूदि पोइ पुलिस खे असां घुरायो आहे। पुलिस सां जा माण्हू हथ था भॼाया आहिनि, कंहिंखे बि कोन ॿधो आहे। हेसी ताईं अञा असां एफ आर कान थी आहे। रोड लाशी रोड ते रखियोसीं वेठा आहियूं। जिन मारियो आहे उहे केजा माण्हू आहिनि, केरु आहिनि? रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। एसएसपी शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान जो सब डिवीज़न खानपुर जे थाणनि नापरकोट, रुस्तमकोट, शाहू पुलिस पिकटन ऐं कच्छ जे इलाइक़े जो दौरा विज़िट दौरान SDP OSHOs, ऑफिस स्टाफ, MTO, अकाउंटेंट, शीट क्लार्क, लाइन ऑफिसर भी SSP शिकारपुर सां गॾु हुआ। विज़िट दौरान इलाइक़े में मौजूदु पुलिस नफ़री खे चेक कयो वियो ऐं बहितरीन ड्यूटी कंदड़नि जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग कयो वियो। ड्यूटी ते मौजूदु पुलिस जवाननि सां पेश ईंदड़ मसइलनि गॾोगॾु इज़ाफ़ी नफ़री गाॾियूं, राशन, हथियार ऐं ॿियूं ज़रूरी मुहैया सहूलियतुनि जो जाइज़ा वरितो वियो। उन ज़रूरतुनि खे फ़ौरी तौर पूरो करण लाइ अफ़ीसरनि खे फ़ौरन हुकुम अहकाम जारी कया विया। उसके अलावा पुलिस थाणनि ऐं पुलिस पिकटन जी मज़बूती ऐं उन्हनि खे बहितर बनाइण जे हवाले सां जाइज़ो वरितो वियो आहे। पुलिस APCs ऐं मोबाइलनि जो मुआइनो कयो वियो। उन्हनि जी मरम्मत जे लाइ कम अहकाम जारी। इलाइक़े में ॾोहारियुनि जी नक़ल व हरकत जे रस्तनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं अहिड़ी नक़ल व हरकत खे रोकण लाइ पुलिस प्लान पिणु तयारु कयो वियो। कच्छ जे इलाइक़े मां कानून जी बालादस्ती खे हर क़ीमत ते यकीनी बणायो वेंदो ऐं इलाइक़े में पाइदार अमन व अमान रखणु शिकारपुर पुलिस जी अवलीन तरजीह आहे। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। सिंध मेमन इतिहाद जे मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जे मेंबरनि सरदार अयाज़ मेमन ऐं अब्दुर्रहीम मेमन सेक्रेटरी प्रेस क्लब पहुची मेमन बिरादरी जे माण्हुनि सां मुलाक़ात कई, जिते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध मेमन इतिहाद तोड़े जो बिरादरीअ जे माण्हुनि जी फलाह ऐं बहबूद लाइ जुड़ियल आहे, पर ॿियनि इदारनि जे ॾुखनि सुखनि जा पिणु साथी आहियूं। हिननि जो त पूरे सिंध जे दौरे ते निकितल आहियूं। ईंदड़ महीने मेमन बिरादरीअ जो कन्वेंशन घुराए रहिया आहिनि।
जंहिंमें 10 लख मेमण बिरादरी जा माण्हू शरीक थींदा आहिनि। उहो बि चयो त सिंध में मेमण बिरादरी जो अंग कुल 90 लख आहे, जिन खे मुतहद करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि हिकु सवाल जे जवाब में चयो त सियासी वाबस्तगीन खे हटी करे सिंध मेमण इतिहाद बिरादरी सतह ते कम खे वधीक तरजीह ॾेई रहियो आहे। हिननि सकरनि में तंज़ीम साज़ी लाइ 3 रुकनी ऑर्गेनाइज़िंग कमेटी मुक़ररु करण जो पिणु ऐलान कयो वियो, जंहिंमें शौकत हुसैन मेमण, ग़ुलाम अली मेमण ऐं वसीम अहमद मेमण खे शामिल कयो वियो, जेकी सकरनि में तंज़ीम साज़ी खे मुकमल कंदा। उन मौक़े ते यूनाइटेड मेमण जमात सकरनि जो सदर काज़ी जावेद सनाई पिणु मौजूदु हो, जंहिं सां सलाह मशवरा करण बाद आइंदा जी हिकमत अमली जोड़ी वई। सकरन असिस्टेंट कमिश्नर दौड़ डॉक्टर राफिया नाज़ जामणो थैलेसीमिया जे ॿारनि लाइ दौड़ शहर में लॻायल ब्लड डोनेशन कैंप जो दौरो कयो, जिते हिन कैंप जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण बाद रत अतियो कंदड़ नौजवाननि जे जज़्बे खे साराहींदे खेनि थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी पारां जारी कयल मनता सर्टिफिकेट पिणु ॾिना। उन मौक़े ते न ॻाल्हाईंदे चयो त मां छल थैलेसीमिया केयर सेंटर नवाब शाह जो दौरो कंदसि, जिते थैलेसीमिया जे ॿारनि सां मुलाक़ात पिणु कंदसि। उन खां अॻु थैलेसीमिया केयर सेंटर जे मैनेजर मुजीब रहमान ख़ासि केली असिस्टेंट कमिश्नर दौड़ मैडम राफिया नाज़ जामणो जो आदुरभाउ करे खेसि सेंटर बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त असां वटि 2500 खां वधीक थैलेसीमिया जा ॿार रजिस्टर्ड आहिनि, जिन खे रत लॻाइण सां गॾु खेनि दवाऊं पिणु मुफ़्त ॾिनियूं वञनि थियूं, जंहिं ते हिन थैलेसीमिया सेंटर जी कारकर्दगी खे ऐं इंतज़ामिया जी कोशिशुनि खे साराहियो। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। मटियारी शहर जे दादू पीर कब्रिस्तान वटां हिकु ॿियो नामालूम लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उहो लाश बि हीरोनीअ जो लॻी रहियो आहे। यादि रहे त हिकु ॾींहुं अॻु बि मेला ग्राउंड वटां नामालूम पीरसन जो लाश हथ आयो हो। अॼु वरी ॿियो लाश मिलियो आहे। मटियारी पुलिस रुगो मंथली वठण में पूरी शहर में हीरोइन आम जाम हलण लॻी। मनहेड़ो रिपोर्टर अमजद अली भट्टी। डायरी अवामी इतिहाद जे चीफ ऑर्गेनाइज़र मोहम्मद अली गोहर डायरी पारां मोरो प्रेस क्लब जे चूंडियल सदर प्रोफेसर मोहम्मद खान डायरी जे मान में आजियाणो ओल्ड अब्बासी होटल बाईपास मोरो ते कयो वियो, जंहिंमें मोरो प्रेस क्लब, मनहेड़ो प्रेस क्लब, शाहपुर जहानिया प्रेस क्लब जे साफ़िन आजियाणे में शिरकत कई। मनहेड़ो प्रेस क्लब जे सदर गुलाम कादर डायरी, सीनियर नायब सदर आशिक अली घुमण, नायब सदर मुमताज़ अली मल्ला, साफ़ी गुलाम शबीर डायरी, साफ़ी गुलाम मोहम्मद भट्टी, साफ़ी अली रज़ा आरई, साफ़ी वाहिद बख्श लाशारी, साफ़ी मोहम्मद हसन उमरानी शरीक थिया। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां थी ऐं शरीक थींदड़ साफ़िन मथां गुलनि जी वर्खा जो सिलसिलो मुसलसिल जारी रहियो। आजियाणे जी तक़रीर डायरी अवामी इतिहाद जे अॻवान अली गोहर डायरी कई, जंहिंखां पोइ ग़ुलाम कादिर डायरी, अब्दुल वहीद डायरी, अज़ीज़ कुरई, असलम लगारी ख़ान डायरी ऐं ॿियनि तक़रीरूं कयूं। सदारती तक़रीर प्रोफेसर मोहम्मद खान डायरी के टिनी प्रेस क्लबनि जे मरकज़ी उहिदेदारनि खे मेज़बान मोहतरम अली गोहर डायरी पारां अजरक ऐं टोपिन जा तोहफ़ा पेश कया।